चेयरमैन चनेसर टाउन फरहान गनी के खिलाफ दहशतगर्दी ऐं क़त्ल जे इरादे जो केस दाख़िल कियो वियो आहे। रिपोर्ट मूजिब पीपल्स पार्टी जे अॻुवाण सईद गनी जे भाउ फरहान गनी जे खिलाफ केस सरकारी मुलाज़िम हाफ़िज़ सोहेल जी मुदियत में दाख़िल कयो वियो, जंहिंमें दहशतगर्दी क़त्ल जे इरादे ऐं ॿिया कलम शामिल कया विया आहिनि। FIR जे मतन में चयो वियो आहे त मुदई मूजिब 22 अगस्त ते शाहराह फैसल सर्विस रोड ते फाइबर केबल विछाइण वारे कम जी निगरानी करे रहियो हुअसि। टिनि गाॾियुनि में 20 खां 25 माण्हू आया, जिन में फरहान गनी, कमर हमीद, शकील ऐं ॿिया शामिल हुआ। दाख़िल कयल FIR मूजिब जवाबदारनि पुछा कई त कंहिं जी इजाज़त सां ज़मीन खोटे रहिया आहियो। जंहिं ते मूं ॿुधायो त सरकारी कमु आहे, समूरनि इदारनि जी NOC सां थी रहियो आहे, पर इन बावजूद इन्हनि मथां मुंहिंजे सख़्त तशद्दुद कयो, जान खां मारण जी नियत सां हथियार बि सिधा कया। FIR में केस जे मुदई ॿुधायो त इन्हनि मूंखे वेझे पेट्रोल पंप जे कमरे में वठी वञी सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं खां पोइ पुलिस मोबाइल अची वई। पुलिस वारा मूंखे इन्हनि खां छॾाए थाणे ते वठी आया। ॿिए तरफ़ चेयरमैन चनेसर टाउन फरहान गनी ॿियनि 4 साथियुनि समेत फिरोज़ाबाद थाणे पहुची गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। इन्ही हवाले सां सूबाई वज़ीर सईद गनी जे भाउ फरहान गनी ते दाख़िल केस ते रद्दअमल ॾींदे चयो त मुंहिंजे भाउ जो गुज़िरियल ॾींहुं सोहेल नाले शख़्स सां झेड़ो थियो, जंहिं ते हिन अॼु केस दाख़िल करायो, जेको इन जो हक़ हो। सईद गनी लिखियो त फरहान गनी समेत समूरा माण्हू अदालत में पंहिंजी बेगुनाही साबित कंदा।